नाज़रीन, उमरकोट में मकानी चूंड लाइ पीपल्स पार्टी ऐं जीडीए उम्मीदवारनि जी चूंड मुहिम जारी आहे। ॿिन्ही पार्टियुनि तरफ़ां कॉर्नर गॾिजाणियुनि में हिक ॿिए ते इल्ज़ामनि जी ॾे वठि कई पई वञे। ॾिसूं था उमर सुमरो जी रिपोर्ट। उमरकोट में मक़ामी चूंड लाइ पीपल्स पार्टी ऐं जीडीए उम्मीदवारनि जी चूंड मुहिम जारी आहे। ॿिन्ही पार्टियुनि तरफ़ां कॉर्नर गॾिजाणियुनि में हिक ॿिए ते इल्ज़ामनि जी ॾे वठि कई पई वञे। इलेक्शन कमीशन पारां जेतोणीकि सरकारी वज़ारतूं ऐं उहिदा रखंदड़नि जी चूंड मुहिम में हिसो वठण ते पाबंदी आहे, पर पोइ बि पाबंदीअ जी परवाह करण खां सवाइ सूबाई वज़ीर सरदार शाह पंहिंजे उम्मीदवारनि खे खटराइण लाइ कॉर्नर गॾिजाणियुनि में न रुॻो शरीक थी रहियो आहे, पर तक़रीरुनि में सख़्तु ॿोली पिणु इस्तेमालु करे रहियो आहे। सूबाई वज़ीर पंहिंजे मुख़ालिफ़ पार्टी फंक्शनल लीग जे ज़िलई अॻुवाणनि ते अॻवान ऐं ॾोहनि में मुलविस हुअण जो इल्ज़ाम मढ़ियो। चोर बदमाश जेके बि हुआ जहान जा सभु पनाहगाह हिन तक में वठंदा हुआ। हितां प्लान ठहंदो हो त बाबा हितां कहिड़े माण्हू खे अगवा करणो आहे, सेठ घनश्याम खे अगवा करणो आहे, हितां फलाणे माण्हू खे अगवा करणो आहे, सॼी प्लानिंग थींदी हुई उते। पोइ उहे माण्हू हितां खां खजंदा हुआ, पोइ इहे वञी अछड़े थर में या अॻिते ॿियनि जॻहियुनि ते नारे हल्के में ॿियनि जॻहियुनि ते रखंदा हुआ। ऐं उहे जेके उहे खणण में बि माण्हू बुनियादी तौर ते केरु हुआ उहो तव्हां सभु सुञाणो था, उहा केरु हुआ। जेके घणो हो करे मिसकिननि जा जेके न ॾींदा आहिनि ग़रीबनि खे पंहिंजे बनियुनि तां, जेके भेज करे वेंदा आहिनि हर जॻह ते, ऐं सभिनी खे सुञाणा थो हुआ केरु माण्हू हुनजी ओताकुनि जे हेठां तहखाना ठहियल हुआ। मूं अकेले शख़्स गाॾी ड्राइव करे वञी तहखानो वञी कढियो, उन जॻह ते मूंखे तहखानो कयो साम्हूं। होॾां पिथोरे जे अॻूणे तालके नाज़िम फंक्शनल लीग अॻवान हाजी उमर मंगरे रैलीअ खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर सरदार शाह जी जमायत मथां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द कंदे जवाबु ॾिनो त तव्हां इक़्तिदार जे नशे में संगीन इल्ज़ाम हणो था, जिन जो अव्हां खे हिसाबु ॾियणो पवंदो। पीर पागारे जा मुरीद धमकियुनि खां डिॼण वारा न आहिनि। असांजे वोटरनि खे पोलिंग ते वञण खां रोकण जी कोशिशि पियो करे ऐं धमकाए पियो या तुंहिंजी गुंडागर्दी ऐं पुलिस गर्दी न ॾींदासीं। तूं पाण खे वॾो अदीब मुफ़क्किर सम्झी थो, पर तुंहिंजे अफ़लनि मां अदीब त ज़रे बराबरि बि नथो लॻे। असांजे मुर्शिद पीर सईद सूरे बादशाह पंहिंजी जान जो नज़रानो हीउ मुल्क पाकिस्तान उनजी कुर्बानी जे नतीजे में वजूद में आयो आहे। अवां त सिर्फ़ु कुर्सी ख़ातिर कुर्बानी ॾियूं आहिनि, अवां मुल्क लाइ कहिड़ी कुर्बानी ॾी आहे। इंशाअल्लाह ताला तोखे 26 तारीख़ ते असां पंहिंजी जीडीए जी सोभ सां तोखे शिकस्त ॾेई इंशाअल्लाह वरी बि तुंहिंजे साम्हूं साॻी शहरनि में